अॼु बि दोस्तनि फ़ोन करे ॿुधायो हैदराबाद खां त चनाब दरिया ते को वरी डेम था ठाहिनि नओं ॿियो। सो हे सिंध खे चौतरफ़ को बि रस्तो कोन छॾियो अथनि जंहिंमें सिंध को तरक़ी करे सघे, को सिंधी माण्हू ख़ुशहाल थी सघनि। हाणे तव्हां तसाफ़ी माण्हू त ख़बर हूंदो MIF इन चार्जशीट कयो आहे त जेके असीं पैसा था ॾियूं तव्हांखे कर्ज़ में IMF उन चार्जशीट कयो जेके पैसा तव्हांखे करप्शन में वञण ॾिया। उहे $अरबा जेके तव्हांखे ॾियूं था पाकिस्तान 25-26 किस्त आहे, उहे पैसा ॼण त ग़रक़ थियो वञनि ॾिया। इहा हालत हिननि कई आहे हुकुमराननि पाकिस्तान सां, ऐं जेके बि आया आहिनि तिन तबाही कई आहे। हिननि त रहंदी सहंदी का बि कसर कोन छॾी आहे, न मैदनी वसीलो था छॾनि, न सिंध खे त एॾो सोड़ो कयो आहे, घेरो कयो आहे। सिंध वसीलनि सां मालामाल सूबो आहे जंहिं वटि हर शइ मौजूदु आहे। पाणी खणियो वञनि, ज़मीनूं खणियो वञनि। पीपल पार्टीअ खे आहे बिलावल खे वज़ीर अज़म कराइण जी लालच, उहा अलाए थिए अलाए न थिए, पर इन लालच जे आधार ते हिन खां जेकी था घुरनि उहा उहो करे वेठा आहिनि। सो इहो कहर हिकिड़ो नाज़िल थियो आहे सिंध ते। असीं त तव्हांखे ख़बर आहे, असीं नियाणियुनि सां, ॿारनि मासूम ॿारनि सां रोड ते आहियूं। अवामी तहरीक खे, मूंखे, असांजे नूर अहमद साहिबु आहे, सीनियर नायब सदर आहे, हिनखे न को नाज़िम थियणो आहे, न को MP थियणो आहे, न को MNA थियणो आहे, न को वज़ीर थियणो आहे। असांखे त मुस्तक़बिल जो डपु थो थिए त सिंधी माण्हुनि जो आईंदा नस्ल कीअं सर्वाइव करे सघंदा जेकॾहिं हीअ फुर जारी रही त सिंध तबाही जे किनारे ते पहुची चुकी आहे, ग़रक़ थियण वारी आहे। तंहिंजे करे असांजी 21 तारीख़ वरी बि आहे लाड़काणे में हिकिड़ी शानदार रैली कंदासीं इंशाअल्लाह। हुन में मायूं, मर्द, भाउर भेणूं गॾु हूंदियूं। असीं समूरी सिंध जे साफ़ी बिरादरी जो शुक्रियो था अदा करियूं। उन्हनि असांजे ख़बरुनि खे तमामु सुठी रिस्पॉन्स ॾिनो आहे, कवरेज ॾिनी आहे। अख़बारनि जा बि असीं थोराइता आहियूं, न रुॻो साफ़ी दोस्तनि जा, पर अख़बारनि जो असांजो अख़बारनि जो, सहाफ़ियुनि जो ऐं अवामी तहरीक जो साथ कोई 40 सालनि जो आहे। ज़ियाल के वक़्त में जॾहिं सख़्तु सेंसरशिप हुई, डॉक्टर पंहिंजे खे या शाहिद खे यादि हूंदो त असांजा माण्हू त जंग जे ऑफिस ते वञी गनूं खणी जॾहिं एनक्यूम जी दादागिरी उते वेठा हुआ। हिलाल पाकिस्तान जे ऑफिस में बि असांजा नौजवान SST जा मुआफ़िस थी वञी वेठा हुआ। ऐं जॾहिं सेंसरशिप हुई त असांजे